कोट जी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मोहम्मद रमज़ान उजण मूजिब सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत है पर अवाम के ठलन असरन का सवाइ कुछ भी ना ॾिनो वियो। इं न थे जो ईंदड़ इलेक्शन में हर घर में उम्मीदवार निकरी अचे। मुशीर ज़रात मंसूर वसाण MNA नफ़ीसा शाह के बरसात मुतासिर औरतुन जा डोरा पा। 13 यूनियन काउंसिल जो बरसात मुतासिर मज़लूम औरतूं नज़रअंदाज करण ते रोड ते निकरी आयूं। तेज़ बारिश में मुतासिर थियल इंतजामिया पारां नज़रअंदाज करण करे यूसी लियारी, यूसी गोंदड़ो, यूसी देह सहू समेत केतरी यूनियन काउंसिल खां गॾु थी आयल औरतूं रोडनि ते निकिरी आयूं। इंतजामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। मुतासिर औरतुनि जो चवणु हो त चूंडियल नुमाइंदनि त अवाम जी सार नाहे लधी, पर वरी 13 यूनियन काउंसिल जे सेक्रेटरियुनि जा कारनामा बि साराइण जोॻो अमल आहे, जिन किथे हिक टके जो कमु नाहे करायो। न ई असांजे ॾुखे वक़्त में सार लधी। कोट बंगले से असो मिठड़ी जो घर 4-5 घर किरी पिया। असांखे न राशन ॾिनो अथनि, न असांजी का सुध संभाल दी अथनि, न असांखे कुझु ॾिनो अथनि। असांखे रुॻो सखणो ॾिठो ॾेई, असांखे सखणो दिलासो ॾेई हलिया था वञनि। पंहिंजो राशन पाण वटि रखनि था। अॻियां चेयरमैन जेके मिठड़ी ॻोठ जा